अखोजी यूनियन काउंसिल खैरपुर जो सतह मकानी चुनाव लाइ नामज़द उम्मीदवार चूंड मुहिम तेज करे छॾी आहे। उन हवाले सां आज़ाद चेयरमैन उम्मीदवार सरफराज़ुद्दीन इसराण, मुख़्तलिफ़ ॻोठनि करमबूक यार मोहम्मद मुगरी, गढ़ी गुलाम इसराण, ॻोठ भोला कलोड़ा में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे चङनि मुड़सनि हाजी गुल खान मुगरी, रईस अली बख्श मुगरी, मुमताज़ अली, महरम खान, अली डिनो, फ़हीम रज़ा बूक ऐं धणी बख्श बलोच जे हिमायत हासिल करे वरिती। जॾहिं त मेराकनि दौरान ज़िले काउंसिलर उम्मीदवार जहांगीर इसराण, रोशन अली राजपूत, जनरल काउंसिलर उम्मीदवार मुख्तार अली मुगेरी, फिदा हुसैन मुगेरी पिण गॾु हुआ। उन मौके ते चेयरमैन उम्मीदवार सरफराज़ुद्दीन इसराण चयो त सिंध जी अवाम इक़्तिदार नुमाइंदनि मां बेज़ार थी चुकी आहे। बलदियाती इलेक्शन में हितां जो अवाम आज़ाद उम्मीदवार खे वोट ॾेई सिंध दुश्मन पार्टी खे इबरतनाक शिकस्त ॾींदो। हुकूमती धुर जे नुमाइंदनि हमेशह सिंध कार्ड इस्तेमाल करे सिंध सां वेसाघाती कई आहे।